हाणे तुझे हिन फन जो आख़िरी इम्तिहान रहे थो। उहो कहिड़ो बाबा साईं? रहे सां पंहिंजूं अखियूं बंदि करे ऐं तोखे साॻी जॻह ते निशानो हणणो आहे। वेरी इंटरेस्टिंग, मां ट्राई करे थी ॾिसां बाबा। ही सुबुह साण तव्हां पीउ धीअ कहिड़ो रिचक पैदा कयो आहे। मूं नाश्तो तयारु करे छॾियो आहे। हा, ज़रली अञा कोन आयो आहे। चांडो की थी ज़रली खां पुछा कर त हुन देरि छो कई आहे। शामुरान, तो असांखे हथियार हलाइण सेखारे, लॻे थो हिकिड़े ॾींहुं सरहद ते वठी वेंदे। शराफ़त जी हद खां वधंदड़ हर ॻाल्हि ते जहिड़ो जाइज़ हूंदो आहे ऐं पंहिंजो बचाव इंसान तॾहिं करे सघंदो आहे जॾहिं वेड़ जे फन खां वाक़ुफ़ु हूंदो आहे। शामुरान, मां तव्हांजी ॻाल्हि सां इत्तेफ़ाक़ थी कयां। औरत खे मानी टिकीअ सां गॾोगॾु हालातुनि जो मुक़ाबिलो करण बि अचणु घुरिजे। ज़रली ॻोठ पहुची वियो आहे, बस 2 मिंटनि में अचे थो। तूं नाश्तो लॻाए वठ जेसीं मां मुंहं खे छंडो हणी अचां थो। मां त चवां थी त मूमल जो ई साले जो जोड़ सुठो आहे। चिबड़ फ़क़ीर इस्तिलाह चई त इनकार न कजांइ। तोखे कंहिं चयो त हू संगल अचणा आहिनि? अहिड़ा सिधीअ तरह मूं चिबड़ फ़क़ीर वारनि जे घर ॾे न्यापो कयो ऐं इन फापुल खे चयो इहा कमु ठाहे ॾींदी। फापो त अॻ में घर फिटण वारा कम कंदी, इन घर ठाहिण वारा कम कॾहिं खां शुरू कया? कॾहिं कॾहिं बुरे मां बि भलाई मिली वेंदी आहे। शहज़ादी, साले मल्हार जो जिगरी दोस्त रहियो। अता मूमल जो रिश्तो वठण खां इनकार करे। धड़ी बचकर तूं ये अजाया वहम गुमान छॾ, अलाह साईं भलाई कंदो। इहो हीअ मूमल कान थी नज़र अचे, किथां वई आहे? हमेशह वांगुरु मल्हार जी क़बर ते वई आहे। मूं जॾहिं खां साले जे रिश्ते जी ॻाल्हि कई आहे, परेशानी मुंधल आहे। पर तूं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा धणी बचकर, असां हुनखे सॼी उमिरि घर में त कोन विहारींदासीं न। तूं सही थी चईं शहज़ादी, जान जमाल थी आहे, उनखे पंहिंजे घर भेड़ो त ज़रूरु कंदासीं। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।